पुट जी नसीहत भरी कहानी। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कंहिं ॻोठ में हिकिड़ो ग़रीब शख़्स रहंदो हो। उन ई ग़रीब शख़्स खे हिकु प्यारो सिकिलंदो पुटु पिणु हो। ग़रीब शख़्स ऐं लाड कोड सां पंहिंजे पुटड़े खे पालियो ऐं शादी बि कयाईं। ज़िंदगी जो सफ़र आहे तो गुज़रंदो रहियो। जॾहिं पीउ पीरी में पहुतो ऐं मरण घड़ी ते अची पहुतो, जॾहिं उन ई ग़रीब शख़्स जे मरण जी महिल आई, तॾहिं पंहिंजे प्यारे पुटड़े खे सॾे पंहिंजे पुट खे नसीहत कयाईं त पुटड़ा, पुट मुंहिंजे चाराणे जो वक़्तु आहे। आऊं हाणे हिन राह रबानी वठी वञा पियो, पर आऊं तोखे 3 नसीहतूं करियां थो। जेकॾहिं तूं उन्हनि ते अमल कंदे त कॾहिं बि ॾुख न ॾिसंदे ऐं सदाईं ख़ुशियूं रहंदई ऐं पंहिंजी ज़िंदगी सुठी गुज़ारींदे। पीउ जे पुटड़े खे नसीहत कंदे चयो त पुटड़ा, पहिरीं त घर खे चम जो लोड़ो ॾिजां। इहा मुंहिंजी पहिरीं नसीहत अथई। ऐं मुंहिंजी ॿी नसीहत इहा अथई त पंहिंजी ज़ाल खे भली क़ाबू ॿधिजां। ऐं से झूने मरण वक़्तु पंहिंजे पुटड़े खे 3 नसीहत इहा कई त पुट, अणकोठी कचहरी कजां। साईं इहे 3 नसीहतूं करे ग़रीब शख़्स जा ॾींहं पूरा थिया, वीचारो मोकिलाए राह रबानी वठी वियो। साईं पाण जी रस्मूं थींदियूं आहिनि, टियों ॾहों चालियो, कुझु ॾींहं गुज़रिया, रस्मूं थी वियूं। संदसि पुट पीउ जे मरण खां पोइ छा कयो जो पंहिंजे पीउ जूं नसीहतूं जेके हुयूं उन्हनि ते अमल करण लाइ सभ खां पहिरीं पंहिंजा जेकी ढो ढगा हुअसि उहे कुही उन्हनि जा चम लाइ घर खे लोड़ो ॾिनई। छो त संदसि पीउ चयो त पुटड़ा, पंहिंजे घर खे चम जो लोड़ो ॾिजां। सो पुट छा कयो जो पंहिंजा ढोर ढगा बकरियूं ठिकरियूं कुई उन्हनि जे चम लाइ घर खे लोड़ो ॾेई छॾियो ऐं पंहिंजे कम ते किना ॿाहिरि निकिरंदो हो त सुबुह साण ई पंहिंजी ज़ाल खे ॿधी छॾींदो हो। किना निकिरंदो हो या न बि खणी निकिरंदो हो, पर हुनजो इहो माना रूटीन हुई, इहो हुनजी आदत पइजी हुई, पंहिंजे पीउ जी नसीहत ते अमल कंदो हो ऐं पंहिंजी ज़ाल खे ॿधी छॾींदो हो। से हुन पंहिंजा ढो ढगा त अॻई कुही छॾिया हुआ ऐं ज़ाल खे ॿधी छॾींदो हो ऐं सॼो ॾींहुं वेठो उबासियूं ॾींदो हो। से ॻाल्हि था कनि त उन ई साॻी ॻोठ में साॻी शहर में संदसि पीउ जो हिकिड़ो घाटो दोस्त पिणु रहंदो हो। सो उहो हुन ग़रीब शख़्स जो जेको गुज़ारे वियो उनजो घाटो दोस्त हुन छोकिरे वटि ईंदो रहंदो हो, छो त उनजे संगती जो पुटु हो। पर जॾहिं उनखे पंहिंजे दोस्त जे पुट जा इहे पार पता पिया त ही दफ़ा कम ई उबतो करे वेठो आहे, पंहिंजे दोस्त जे पुट जा इहे पार ॿुधई। सो सिधो उन वठसि आयो ऐं संदसि हीणो हाल ॾिसी चयईं त पुटड़ा, ए मुंहिंजा प्यारा पुटड़ा भाइटा, तुंहिंजो वावा मुंहिंजो संगती हो, मुंहिंजो प्यारो दोस्त हो, तूं हुनजो पुटु आहीं, तोखे आऊं बि चवां त छा चवां, हीउ तो छा कयो आहे। ज़ाल खे खणी ॿधो अथई ऐं पंहिंजा सभु ढोर ढगा बकरियूं ठुकरियूं उहे बि कुही छॾी, उन्हनि जा चम खणी घर जे चौधारी लॻाया अथई, हीउ छा कयो अथई, कहिड़ा चरियाईप वारा कमु शुरू कया अथई। मुंहिंजा ॻाल्हि था कनि त छोकिरो चयसि चाचा, मूंखे बाबा ईअं ई करण लाइ चई वियो हो, सो उन्हनि जी वसियतुनि ते उनजी नसीहतुनि ते ऐं अमल करियां पियो ऐं उनजी वसियतुनि खे कोन छॾींदुसि। तंहिं उन मरी वियल ग़रीब शख़्स जे दोस्त चयसि त तुंहिंजे पीउ जी वसियत जी माना तो सम्झी ई कान्हे। तुंहिंजे पीउ कहिड़ियूं नसीहतूं कयूं आहिनि। पोइ त साईं छोकिरे हुनखे 3 नसीहतूं ॿुधायूं त मुंहिंजे बाबा ही नसीहतूं मूंखे करे वियो आहे। से मुंहिंजा ते हुन पोड़े शख़्स जे दोस्त चयो त बाबा मुंहिंजा भाइटा, तोखे तुंहिंजे पीउ चयो त घर खे चम जो लोड़ो ॾिजां, जंहिंजो मक़सदु इहो कोन हो त तूं पंहिंजा ढोर ढगा बकरियूं ठिकरियूं कुही छॾी, पर उनजो मक़सदु हो तूं पाण वटि 2-3 कुता धारे रखिजां।
जेके तुंहिंजे घर जे घिटी जे आसपास पिया घुमंदा फिरंदा, को धारियो माण्हू ॾिसंदा त भौंक बि कंदा, छाकाणि त कुता तमामु सुठा चौकीदार ऐं सुठा दोस्त आहिनि। ऐं ॿियो, तुंहिंजे पिणे तोखे जेका नसीहत कई हुई त ज़ाल खे ॿधिजां, उनजो इहो मतिलबु हरगिज़ कोन हो त को तूं ज़ाल खे रसनि सां ॿधी ऐं क़ाबू करे छॾी ऐं उनखे सफ़ा क़ैद में विझी छॾी। तुंहिंजे बाबा जो मक़सदु हो त ज़ाल खे मुहबत ऐं कुर्ब सां क़ाबू कजां ऐं उनखे एतिरी प्यार मुहबत ॾिजां जो हू तोखां परे थिए ई न ऐं उनजो ध्यानु ॿिए पासे वञे ई न, ऐं हू सदाईं तो में ई उमेदूं रखे ऐं तोसां ई जुड़ियलु रहे। ऐं जेका तुंहिंजे पीउ तोखे टी नसीहत कई हुई त पुटड़ा अणकोठी कचहरी कजां, तंहिंजो मतिलबु हो त तूं ओताक त ठारा पर उन में चिलम रखजां, पोइ ॾिसजे त तो वटि अणकोठिया माण्हू केतिरा था अचनि ऐं कहिड़ी न भली कचहरी थी लॻे। हींअर तूं अकेलो अकेलो हिकिड़ो हिकिड़ो वेठो आहीं, जेकॾहिं तूं ओताक ठाहींदे त तो वटि माण्हुनि जा मेड़ लॻी वेंदा। चई, मुंहिंजा छोकिरा पंहिंजे पीउ जे दोस्त जूं इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त ॾाढो शर्मसार थियो ऐं सोचाई त वाक़ई बाबा जी नसीहत कुझु ॿी हुई ऐं मूं कुझु ॿियो कयो आहे। ऐं चई पोइ उन ई मूजिबि अमल करणु लॻो ऐं ईअं करण सां हू पोइ घर जो बेफ़िक्र थी कुता धारिया ऐं ओनू लाहे पंहिंजे कम ते निकिरी वेंदो हो ऐं ज़ाल बि संदसि ख़ुशि रहंदी हुई ऐं शाम जो संदसि कचहरी बि मतलबु हूंदी हुई ऐं तंहिंखां पोइ हू सुखियो सताबो थी पंहिंजी ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं गुज़ारणु लॻो। ते मुंहिंजा उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जिन खे सम्झो वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।